न्याणियुनि खे सभ खां वधीक तालीम ॾियारियो। जेकॾहिं हिकिड़ी न्याणी पढ़ी त पूरो घराणो पढ़ियो, जेकॾहिं मर्द पढ़ियो त माना फर्द पढ़ियो। अच्छा, हाणे असां थोरो अची वेंदासीं त तव्हांखे काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी, काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी त असद साहब जेको आहे कैमरामैन बि रहिया आहिनि, उन खां पोइ एडिटर, वरी एक्टर, इन जो सफ़र कीअं शुरू थियो हाणे पुछंदासीं। असल में पोइ हुते वञी जॾहिं शूटिंग ॾिसंदो तॾहिं वॾा वॾा एक्टर सिनेमा जा हूंदा हुआ, जंहिंमें मोहम्मद अली, वहीद मराद, शमीम आरा, राणी, संतोष, सबिया, नयर सुल्ताना, खोड़ उन दौर जा एक्टर जेके हूंदा। पोइ इहे मुंहिंजा तालुकात उन्हनि जे पीरनि सां थी विया, उहो बेटा बेटा करे मूंखे चवंदा, ॻाल्हाईंदा हुआ। उहे वरी पार्टीशन खां पोइ हिजरत करे जॾहिं हिते आया, उतां सिखियल हुया। बहरहाल पोइ उते मुंहिंजा तालुकात वधी विया उन्हनि सां, त मूं ॾिठो त हिननि में त कुझु बि न आहे। मुस्तक़बिल जेको आहे उहो आहे कोन, न क्रिकेट में आहे न बॉडी बिल्डिंग में आहे। त मूं चयो पंहिंजो मुस्तक़बिल ठाहिण लाइ एजुकेशन जॾहिं मुंहिंजी कंप्लीट थी त मां ॿुधंदड़नि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी मास्टर थियल आहे पॉलिटिकल साइंस में, फर्स्ट डिवीज़न, फर्स्ट पोजीशन में। छो त मुंहिंजा वालिदिन ॾाढा सख़्तु हूंदा, चवंदा बाबा हे तोखे परमिशन मिलियल आहे, पर सभ खां पहिरीं पढ़ाई। जहिड़ी तरह मुंहिंजी घरवारी पंहिंजे बचनि ते महिनत करे उनखे मंज़िलनि ते पहुचायो, अहिड़ी तरीक़े सां मुंहिंजे पेरेंट्स जेके आहे उहे मुंहिंजे मथां एॾी महिनत कंदा हुआ। पोइ मां पहिरीं कैमरामैन जो कोर्स कयो, हुन में काफ़ी टाइम लॻो। हे त नंढड़ियूं बेबी कैमराऊं, उहो सिनेमा जी वॾियूं कैमराऊं, उनखे सिखण जे लाइ इंची टेप सां थींदो, वरी मार्क कंदा त ओड़ो लेंस लॻाईंदा हुआ। जी, वरी उहो कंटिन्यूटी बुक लिखण वारो चीफ असिस्टेंट डायरेक्टर लिखंदो त कहिड़ा कपिड़ा पातल अथसि, कहिड़े मकॉलमे ते ट्रेनिंग थी। रील जेको हूंदो कैंची सां कटे एडिटिंग थींदी हुई, त उहो ॾाढो ॾुखियो कमु हूंदो। मूंखे तक़रीबन 23 साल लॻा इन्हनि 4 कमनि खे सिखण में। फोटोग्राफरी, एडिटिंग, डायरेक्शन ऐं लिखण। छो ड्रामो अलॻि आहे, लिखण, रेडियो जो ड्रामो अलॻि आहे, स्टेज जो ड्रामो अलॻि आहे, सिनेमा जी फिल्म लिखण अलॻि आहे। त असांजा कुझु जेके हींअर डायरेक्टर अची विया आहिनि, मां चवंदो आहियां ॿोॾि में लुड़ी आया आहिनि। छो त अमर जलील तमामु वॾो लेखक, जमाल अबड़ो तमामु वॾो लेखक, नसीम खान शहीद तमामु वॾो लेखक, कमर शहबाज़ तमामु वॾो लेखक, आगा सलीम तमामु वॾो लेखक, जिन जूं सिनेमा जूं बि फिल्मूं, ड्रामा। त अमर जलील साहब मूंखे चवंदो आहे, तूं मुंहिंजो महबूब बि आहीं, तूं मुंहिंजो मस्तु बि आहीं। त मां चयोमांसि मस्तु कीअं? चई जॾहिं मां तोखे घोड़े ते पटके में ॾिसंदो आहे त मुंहिंजी शॉर्ट स्टोरी लिखियल हुई अरोड़ जो मस्तु। त उन में अब्दुर्रहमान मस्तु जेको हो न, मूंखे उहो नज़र पियो अचे जेको तॾहिं तूं हेतिरो शायदि हूंदे, तॾहिं मां लिखी हुयमि। त इन करे उहो मुंहिंजो करेक्टर जहिड़ो थी जॾहिं मूंखे मिलियो त तॾहिं तूं मुंहिंजो मस्तु आई। बाक़ी हाणे तुंहिंजो मुंहिंजो महबूब इन करे तुंहिंजो क्रिकेट जे हवाले सां मुंहिंजो तोसां इश्क़ हूंदो हो, त वेही ॾिसंदो हुउसि तोखे। त साईंअ लाइ लखे किरोड़े कुर्ब, मां थो चवां अलाह ताला मुंहिंजी हयाती बि साईं खे ॾेई विझे। हींअर अलीलन हिकु दफ़ो हिकिड़ो एक्टर असलम भुट्टो जो नालो थो वठां, उहो हुनखे को प्ले लिखाइणो हो, हुनखे चई त मूंखे पंहिंजो महबूब मुंहिंजो मस्तु मूंखे वठी आहे। साईं कहिड़ो तव्हांजी हिन उमिरि में महबूब आहे, केरु आहे इहो? त बहरहाल किसो एंड वठी वियो त साईं बाक़ूर चुमियो हेॾो होॾो, उहो वाइड़ो थी वियो। चई साईं लिखी मूंखे केॾी महिल ॾींदो? चई बाबा मुंहिंजी सिक न लथी, अलाए केतिरनि सालनि खां पोइ मूंखे पंहिंजो मिलियो आहे। त साईं जी एॾी मोहबत, एॾी शफ़क़त, एॾो प्यारु मां नथो विसारे सघां। मां थो चवां मुंहिंजो रब जेको आहे न, त उहो मुंहिंजी हयाती बि साईं खे लॻे। अलाह उनखे सिहतमंद करे ऐं पंहिंजे पेरनि ते बीहारे, ऐं जीअं हुयो साईं जो जोभन, ऐं खड़के सां ॻाल्हाईंदो महफ़िलुनि में या कंहिं सेमिनारनि में, त वरी अचे। ऐं अहिड़ा माण्हू घटि पैदा थींदा आहिनि, ऐं माउरूं सिंध जूं अहिड़ा घटि पुट ॼणींदियूं आहिनि। बिल्कुलु लाइक जीअं तव्हां, ऐं तव्हांजे लाइ बि ईअं ई चवंदासीं त अहिड़ा जेके माण्हू या अहिड़ा जेके पुट आहिनि उहे घटि पैदा थींदा आहिनि। ऐं ॾाढी सुठी कचहरी आहे असांजी, पर टाइम जेको आहे असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो ई कलाकु आहे, ऐं कलाकु कीअं गुज़री थो वञे ख़बर पई तव्हांखे? कलाकु पूरो थी वियो असांजो। खोड़ सारियूं अञा शयूं, खोड़ सारी शयुनि ते ॻाल्हाइणु अञा रहिजी वियो असांजो, पर जेको आहे वरी नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह वरी नेक्स्ट टाइम असांजे करे अचिजो। मां बिल्कुलु ईंदुसि। तो जेके वरी असांजूं ॻाल्हियूं रहिजी मां हींअर बि यकीन सां चवां थो ख़ैर मोहम्मद खेड़े जे करे आयो आहियां। सही सही, बिल्कुलु सही।
हिते तव्हां असुल मूंखे न ॾिठो हूंदो। बिल्कुलु न ॾिठो आहे। सो इहा ख़ुशनसीबी आहे मुंहिंजी बि, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आहियो, भले ख़ैर मोहम्मद जे करे। न तव्हां सां त मुंहिंजो पुराणो हफ़्तो आहे, पर वरी बि माना हिकिड़ो तव्हां प्रोग्राम में हुनजे करे आहियो, त मुंहिंजी बि हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे ऐं वॾी महिरबानी तव्हां आहियो। यकीन कयो एॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मुंहिंजी माउ जी जेका ज़बान आहे मदर टंग, बिल्कुलु उनखे जेकॾहिं सुठे ऐं सलीके तरीक़े सां का छोकिरी ॻाल्हाईंदी आहे न, दिलि चवंदी आहे उहा ॻाल्हाईंदी रहे। बिल्कुलु। सो मूंखे वचंदा आहिनि चुप रहियो त भलो आहे, मां छा कयां। पोयां मूंखे चवंदा आहिनि चुप कर हाणे। सो को नंढिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो जल्दी जल्दी? मां इहो ई मैसेज हमेशह ॾींदो आहियां त सभ खां पहिरीं जेकॾहिं कंहिं क़ौम खे तबाह करिणो हूंदो आहे न, त उनजी एजुकेशन खे तबाह कयो वेंदो आहे। ख़ुदा रा पंहिंजे बचनि खे तालीम ॾियारियो, उन्हनि खे पेरनि ते बीहारियो, उन्हनि ते नज़र रखो त कंहिंसां उथे थो, कंहिंसां वेहे थो, कंहिंसां उनजी दोस्ती आहे, ऐं जेकॾहिं घरों निकिरे थो त काॾे वञे थो। ऐं ॿियो जेको अहम ऐं वॾे में वॾो मसइलो आहे त नियाणियुनि खे कोन था पढ़ाइनि। बिल्कुलु नियाणियुनि खे सभ खां वधीक तालीम ॾियारियो। जेकॾहिं हिकिड़ी नियाणी पढ़ी त पूरो घराणो पढ़ियो, जेकॾहिं मर्द पढ़ियो त माना फ़र्द पढ़ियो। तंहिं करे सभ खां पहिरीं तालीम, आख़िर बि तालीम। ऐं ॿियो झेड़ा झटा जेके सिंध में आहिनि न, इन धरती ते अमुन खपे थो। इहे झेड़ा, इहे झटा, इहे रतु घणो सिंध धरती ते वियो आहे, हाणे धरती पुरअमन रहणु चाहे थी। बिल्कुलु।